11 शहर के खानगी स्कूल शहबाज स्कूलिंग सिस्टम में एक ॾींहं जो जशन बहार फेस्टिवल थी गुज़रियो, जंहिंमें खाधे जा स्टॉल, आर्ट ड्राइंग, मेहंदी लगाइण, वॉलीबॉल ऐं लगड़ उॾाइण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ रांदियूं खेॾायूं वयूं। उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपाल फ़कीर मेहराब अली मल्हा, अब्दुल मुकीम मल्हा, परवेज़ अहमद मल्हा सां गॾोगॾु महिमाननि ऐं वालिदैन अब्दुल शकूर, अगूणो पेटी अलिफ जो सदर सैयद वरियल शाह, एडवोकेट ज़हूर सांगी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शहबाज स्कूलिंग सिस्टम जे प्रिंसिपाल फ़कीर मेहराब अली मल्हा ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा प्रोग्राम हर तालीमी इदारनि में थियणु घुरिजनि, जीअं ॿारनि जी तालीम सां गॾोगॾु ज़हनी अवसर पिणु थींदी रहे। अॼु जे प्रोग्राम में ॿारनि जी फिज़िकल सां गॾोगॾु ज़हनी नशोनुमा थी रही आहे, छो त हीअ बहार जी मौसम पिणु आहे ऐं ॿार पिणु तमामु बेहद ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि साकिब मल्हा, मक़सूद अहमद ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां शहबाज स्कूलिंग सिस्टम जे प्रिंसिपाल ऐं उस्तादनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांखे अॼु हिकु अहिड़ो ॾींहुं मुक़ररु करे ॾिनो आहे जंहिंमें असां अॼु तमामु बेहद इंजॉय कयो आहे ऐं तालीम सां गॾोगॾु अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।